ही ॾिसो वरी मां चवंदुसि त सिंधु दरिया जो कपर हुयो ऐं हीउ कलाकोट आहे असांजो तारीख़ी माग जिते मोहम्मद बिन क़ासिम ऐं राजा ॾाहिर जी वेड़ विड़ी हुई। ऐं हीअ अतावन मूंसां गॾु आहे जावेद साहब जंहिं मूंखे हिन किले जो सैर करायो आहे। ऐं वरी मां चवंदुसि तव्हांखे त हिन किले सां जेका तादी कई वई आहे, न हिन जो बोर्ड आहे, न हिन जी कोई हिते काई रखवाली कई वई आहे, ऐं न ई हिन जा के रस्ता सही आहिनि। हथों एतिरे माण्हुनि में हुलायो वियो आहे त हिते तमामु घणियूं ख़तरनाक बलाऊं रहनि थियूं पियूं। ऐं जेकॾहिं कोई बि वेंदो त उहो भला हुनखे फूकणी साड़े छॾींदी। तो इहे आख़िर केसीं ताईं किसा ऐं कहाणियूं असांजे माण्हुनि जूं हलंदियूं ऐं माण्हू उन्हनि ते एतबार करे ऐं पंहिंजे तारीख़ी मागनि खां मुंहुं मटे वेही रहंदा। मां सिंध गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश थो कयां एज़ अ राइटर तौरु, हिकु लेखक तौरु, हिकु शाइर तौरु, त हिन कलाकोट जी फ़ौरन हिफ़ाज़त कई वञे। ऐं हीउ कलाकोट जेको पाण दाहूं ॾेई ऐं कूक करे असांखे ॿुधाए रहियो आहे त मूंसां एॾी बेवाजिबी ऐं धारियाए पजड़ियूं रवैया छाजे लाइ कया विया आहिनि। बदकिस्मतीअ सां मूंखे इहो बि चवणो थो पवे त तारीख़ी माग सां को बि हथु चुरा नथो करे सघे। पर मूं हिते आयो आहियां त हिते तारीख़ी माग जे मेन जायुनि ते क़बरूं दफ़न थियल ऐं मुक़ाम बि मूंखे नज़र आया, जंहिंजो ॾिसी मूंखे बेहद अफ़सोस थियो आहे। छो त तारीख़ी मुक़ामनि जे मथां इहे क़ब्रस्तान न आहिनि ठाहिया वेंदा। ऐं बदकिस्मतीअ सां त असांजी का बि गवर्नमेंट, को बि माण्हू उन जी तरफ़ को बि एक्शन कंहिंखां बि न वठी सघियो आहे त इहो आख़िर हिते क़ब्रस्तान तव्हां कीअं था ठाहियो। ऐं जीअं भत्ताखोरी तहत असांजा अदारा माण्हुनि खां पहिरियां भत्तो वठी ऐं प्लाट विकिणो कंदा आहिनि ऐं पोइ ई वरी हुननि जा साॻा माग ऐं मक़ाम उहे ई माण्हू ठाहींदा आहिनि, तबाह ऐं बर्बादु कंदा आहिनि। जिन वीचारनि पंहिंजी ज़िंदगी जी जमा पूंजी उन्हनि मकाननि ऐं मागनि खे ख़रीद करण में लाहे छॾी हूंदी आहे। सो इहे ई असांजा अदारा आहिनि जेके इन्हनि माण्हुनि खे कोन था झलनि त हिते तव्हां मुक़ाम या क़बरूं छो था ठाहियो। या शायदि जॾहिं कंहिं हिकिड़ी क़बर ठाही हूंदी त उन अदारे जे कंहिं माण्हूअ खे ॿ ॾिना हूंदा। ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां हाणे वरी हिकु मज़हबी मसइलो बणाए करे हिन माग ऐं मुक़ाम खे क़ब्रस्तान बणाइण जी कोशिशि कई पई वञे। इन जे लाइ तव्हां ॾिसी सघो था हीअ कलाकोट जा इलाइक़ा आहिनि, हीअ भॻल टुटल भितियूं ऐं दीवारूं तव्हां ॾिसी सघो था त पंहिंजूं तव्हां पाण ॾेई रहियूं आहिनि त असां कंहिं दौर में हिकु महल खां घटि कोन हुयासीं ऐं वॾनि वॾनि बादशाहनि खां सवाइ असांजे कमरनि में कोई न ईंदो हुयो ऐं वॾियूं तारीख़ी मेड़ मड़ाका थींदा रहिया असांजे हिननि दीवारुनि जे अंदरि। पर अॼु असां बिल्कुलु निधड़कण वारी कार, बिल्कुलु अकेला ऐं तन्हा माग बणिजी विया आहियूं, जंहिं तरफ़ को माण्हू बि नथो अचे, बल्कि माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करे असां खां दूरि रखियो वियो आहे। हीअ आहिनि तारीख़ी मुक़ाम, हीअ आहिनि माग, हीअ आहिनि उहे आसार जिते मोहम्मद बिन क़ासिम जो ऐं राजा ॾाहिर जो आख़िरी झेड़ो थियो हुयो ऐं मोहम्मद बिन क़ासिम फ़तेह थी ऐं इस्लाम जो झंडो हिते पहिरियों दफ़ो लॻायो वियो हुयो ऐं इस्लाम जो बुनियादु हिननि इलाइक़नि खां शुरू थियो हुयो। अॼु असां उन जेको आहे पहाड़ ते घुमी रहिया आहियूं। हीअ सो वॾा वॾा पथर तारीख़ी तौर ते सचपच त वॾियूं दाहूं ऐं कूकूं करे रहिया आहिनि। हीअ नंढी खुही थी लॻे मूंखे जेका पाणीअ जे लाइ शायदि उन दौर में इस्तेमालु थींदी हुई ऐं हीअ दीवारूं किरी रहियूं आहिनि पर कोई संभालारो न आहे। हिन वक़्त ताईं असां एतिरो कलाकोट में घुमिया आहियूं पर हिकिड़ो बि माण्हू असांखे न सकाफ़त जो ऐं न ई असांखे कंहिं ॿियनि माण्हू हीअ बरसातुनि में जेके माण्हू अची रहंदा हुआ इन्हनि सिरुनि मां खणी करे पंहिंजा घर ठाहे पखड़ा ठाहे अची वेही रहिया। न हिनखे गवर्नमेंट जो माण्हू झलींदो हुयो ऐं न ई बाग़ मकाननि जी उहा जेको आहे हिफ़ाज़त जेका हिकु थियणु खपे उहा थी। अफ़सोस, वरी बि अफ़सोस ऐं उनखां पोइ बि अफ़सोस ई करे सघिजे थो। हीअ सभु घर ठहियल हुया। हीअ बरसातुनि में कुझु हिननि सिरूं मेड़े करे हिननि माण्हुनि पाण हिमत करे पंहिंजो घर ठाहिया, जेकी हिकिड़ी वॾी तारीख़ी शयुनि सां हथु चढ़ांदा ई आहे ऐं हिकु वॾो ग़लति कमु आहे पर उहो कयो वियो जंहिंखे कंहिं कोन झलियो, न ई असांजे अदारा हिते एक्टिव थिया। हीअ अफ़सोस जी ॻाल्हि आहे
मां अमजद दुरानी पियो ॻाल्हायां। मुंहिंजो तालुक़ बि इन तारीख़ सां, शाइरीअ सां, अदब सां आहे। इन जे लाइ मूंखे त इन शइ जो बेहद अफ़सोस थी रहियो आहे। ऐं जॾहिं मूंखे पंहिंजी माउ जे वफ़ात जी ख़बर ॾिनी वई हुई ऐं ॿुधायो वियो हुयो त शायदि अॼु उहो दर्द साॻियो ई मूंखे महसूसु थी रहियो आहे, जीअं त ॼण मुंहिंजी माउ जो कोई ॿुधाए रहियो आहे त कज़ियो थी पियो आहे ऐं हूअ हाणे वफ़ात करे चुकी आहे। बिल्कुलु उहो दर्द मूंखे हिन माॻनि सां कयल ज़्यादतियुनि जे नज़र रूप में नज़र अची रहियो आहे। हीअ आहिनि तारीख़ी माॻ जेके तबाह ऐं बर्बाद थी रहिया आहिनि। हीअ ॾिसो कंहिं दौर जो कोई जनर हूंदो या ॿी काई अहिड़ी शइ हूंदी, पर अफ़सोस जो काई बि हिते म्यूज़ियम कोन्हे जिते इहे शयूं ॾिसी सघजनि। हिकु नाले तौरु म्यूज़ियम ठाहिया विया आहिनि, पर उते बि तव्हांखे का शइ अहिड़ी ख़ासि नज़र न ईंदी। हितां जी सख़्तु तरीन ज़रूरत आहे खोटाईअ जी, सख़्तु ज़रूरत आहे हिन जी असुलु पहाड़ुनि खे कढी करे माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर करण जी ऐं उन्हनि शयुनि खे ॿीहर साॻे शेप में आणण जे लाइ। ही फालतू क़िस्म जूं सिरूं जेके माण्हुनि खणी हेॾो जो हेॾो करे उछलियूं, उन्हनि खे हिकु जाइ ते सहेड़े असुलु पंहिंजे जाइ ते उन्हनि खे इस्तेमालु करण जे लाइ हिकु ॾाहनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, अक़लमंद माण्हुनि जी ज़रूरत आहे। ऐं अहिड़ा अक़लमंद माण्हू असांजी सिंधी क़ौम में पिया आहिनि ज़रूरु, ईअं कोन्हे त सफ़ा सिंध सुञी थी वई आहे, पर अफ़सोस आहे त उन्हनि अक़लमंद माण्हुनि खे मौक़ो कोन थो ॾिनो वञे ऐं उन्हनि अक़लमंद माण्हुनि खे, महिनती माण्हुनि खे, सिंध जे बाग़नि ऐं मकान सां लॻाव रखंदड़ माण्हुनि खे धिक्यो थो वञे पियो हिते। ऐं कंहिं बि क़िस्म जो अहिड़नि माण्हुनि जो आवाज़ु अॻिते ताईं नथो वधायो वञे त जीअं सिंध जी असली माॻनि ऐं मकाननि जी हिफ़ाज़त थी सघे। हीअ कलाकोट तारीख़ी कोट आहे, महिलनि ताईं कोट आहे। अॼु असां जेको हिन किले में घुमियासीं, हीअ त हिकिड़ो नंढिड़ो कुंड ऐं पासो आहे जेको अॼु मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं काश मूंखे ॿीहर टाइम मिले त हिन जे ॿिए पोर्शन या हिकु ॿिए हिसे में मां वञी तव्हांखे अञा बि हिन जा दास्तान कुझु ॿुधाए सघां। तव्हां ॾिसंदा रहो, मां ॿियूं मूवी भरियां थो वरी। अमजद दुरानी, कराची। अस्सलाम वालेकुम।